बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असी आया आहियूं हिन बस मां लथा आहियूं। हीअ अब्दुसमद आहे, मोहम्मद आलम आहे ऐं फैमिली सां गॾु ताइफ़ शहर में हीअ मस्जिद हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास ही मस्जिद आहे ऐं दोस्त ॾिसनि ऐं अॻिते हली तव्हांखे ॾेखारियूं था त हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास जी मज़ार मुबारक आहे। उहो चार दीवारी जेका नंढी तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं, इन में मज़ार मुबारक आहे। ॿाहिरां बि जेको आहे सो माण्हू दुआऊं घुरनि पिया, फातिहा पढ़नि पिया। अंदरि क़बर मुबारक अंदरि आहे साईं जिन जी, तव्हांखे दीदार करायोसीं मस्जिद हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास। ऐं हू परियां लाइब्रेरी आहे जेका शायदि बंदि हूंदी आहे, जंहिंमें पंहिंजो हुनजा मख़तूतात हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास जूं तहरीरूं वग़ैरह जेके आहिनि उहे इन में रखियल आहिनि।